अस्सलाम वालेकुम नाज़रीन, RFI डिजिटल न्यूज़ सां गॾु मां आहियां काज़ी राबेल। सभ खां पहिरियां हेडलाइंस। अमरीका तरफ़ां तहसुब ऐं गैर मुनसिफ़ाणो अमल, पाकिस्तान जे बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते पाबंदी लॻाई वई। पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक सलाहियतुनि जो मक़सदु ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम बरक़रार रखणु आहे। अमरीकी क़दम अमन ऐं सलामती जे मक़सद खां इनराफ़ आहिनि। परॾेही आफ़ीस जी तर्जुमान ममता ज़ेरा बलोच अमरीका खे वाज़े करे छॾियो। खैबर पख्तूनख्वा जे टिनि मुख़्तलिफ़ हंधनि ते ऑपरेशन 11 ख्वार जी मारिजी विया। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े ददाखेल में बि ऑपरेशन दौरान 2 ख्वार जी मारिजी विया। पाक बिरा जे बेड़े में जंगी जहाज़ PNS यमामा शामिल बहर हिंद में इलाइक़ई मेरी टाइम सिक्योरिटी गश्त वधीक मुस्तहकम। यूनान बेड़ी जो हादसो, सभई गुम थियल माण्हू मुअल करार। हादसे में 40 पाकिस्तानियुनि जे फोत थियण जो ख़दशो। नाज़रीन, हेडलाइंस मां ॾिठियूं हींअर तफ़सीली ख़बरूं। मतलब जी भी का हद हूंदी आहे। अमरीकी उन खां घणो अॻिते आहिनि। जॾहिं अफ़गानिस्तान में पाकिस्तान जी ज़रूरत पूरी थी त अमरीका तोते वांगुरु अखियूं ॿूटे छॾियूं। अमरीकी परॾेही खाते पाकिस्तान जे बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम सबबि चइनि पाकिस्तानी कंपनियुनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। छा पाकिस्तान जे बैलिस्टिक मिसाइल मां अमरीका खे को ख़तरो आहे? पाकिस्तान जो मिसाइल सिस्टम अमरीका जे निशाने ते छो आहे? अमरीकी परॾेही खाते मूजिबि पाबंदियुनि में उन्हनि 4 इदारनि खे निशानो बणायो पियो वञे, जंहिंमें कराची जूं 3 ऐं इस्लामाबाद जी हिकु कंपनी शामिल आहे। जन ते इल्ज़ाम लॻायो वियो आहे त हथियारनि जी पकड़ या तरसील में घणो हिसो वठी रहियूं आहिनि। बयान में चयो वियो आहे त चइनि इदारनि खे एग्जीक्यूटिव ऑर्डर AO 13,382 तहत पाबंदियुनि लाइ नामज़द कयो वियो आहे ऐं एटमी पकड़ ख़िलाफ़ कार्रवाई जारी रहंदियूं। बहरहाल उहा ॻाल्हि बि नोट करण जी क़ाबिल आहे त भारत में यूरेनियम जो विकिरो करण जहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि ऐं कैलिफोर्नियम जे चोरी जहिड़नि वॾनि मसइलनि ते अमरीका कंहिं क़िस्म जी पाबंदी लॻाइण बदिरां रुॻो ॻणतीअ जो इज़हार कंदे अॻिते वधंदी आहे। बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम जी हिमायत करण ते पाकिस्तान जे 4 इदारनि ते नाहक पाबंदी लॻाई वई, जेको अमरीका जो तासबाणो क़दम आहे। परॾेही आफ़ीस जी तर्जुमान ममता ज़ेरा बलोच जो चवणु आहे त पाकिस्तान जे स्ट्रेटेजिक सलाहियतुनि जो मक़सदु ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम बरक़रार रखणु आहे। अमरीकी पाबंदियुनि जो ताज़ो क़दम अमन ऐं सलामती जे मक़सद खां हटी करे अमरीका जे उन क़दम सां ख़िते में फ़ौजी अदम तवाज़ुन वधण जो ख़दशो पैदा कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ कायरा में इंडोनेशिया जे सदर ब्राबो सेबांतो सां मुलाक़ात कई, जंहिंमें ॿिन्ही अॻुवाणनि गॾियल दिलचस्पी जे मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। कायरा में ॾींहुं 8 सरबराही इजलास जे मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ इंडोनेशिया जे सदर खे उहिदो संभालण ते मुबारक ॾिनी। ॿिन्ही अॻुवाणनि ॿितरफ़नि लाॻापनि समेत सियासी, वापारी ऐं इक़्तिसादी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई, जॾहिं त घण तरफ़े फ़ॉर्म्स में तावन ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इक़्तिसादी ऐं वापारी लाॻापनि खे वधीक मज़बूत करण जी ज़रूरत ते ज़ोर ॾींदे ॿितरफ़नि लाॻापनि खे बरक़रार रखण ते इतफ़ाक़ कयो। वज़ीर आज़म चयो त इंडोनेशिया पाकिस्तान जो क़ाबिल एतमाद वापारी पार्टनर आहे। हिन पाम आयल फ़राहम कंदड़ मुल्क तौर ते इंडोनेशिया जे किरदार खे साराहियो, छाकाणि त पाकिस्तान खुर्दनी तेल जे ज़रूरतुनि खे पूरो करण लाइ इंडोनेशिया ते अनहसार करे थो। वज़ीर आज़म इंडोनेशिया जे सदर खे पाकिस्तान जे दौरे जी दावत पिणु ॾिनी, जंहिंखे हुन क़बूल कयो। ॿिन्ही अॻुवाणनि फ़लस्तीन जे लाइ हिमायत जो अहद कयो। गज़ा में जंग बंदी ऐं फ़लस्तीन मसइले जे हल लाइ जामिया तरीक़ेकार अख़्तियार करण ते ज़ोर ॾिनो वियो। आख़िरकार भारती गुरूर मिटी में मिली वियो। पैसनि ते पाकिस्तान क्रिकेट बोर्ड खे ख़रीद करण जी साज़िश बि नाकाम थी वई। चैंपियंस ट्रॉफी क्रिकेट टूर्नामेंट जी गैर यकीनी वारी सूरत ख़त्म थी वई आहे। ICC ऐं बोर्ड जे मेंबरनि तहरीरी मुआदो करे वरितो। भारती टीम न्यूट्रल वेन्यू ते खेॾंदी ऐं जॻह जी चूंड पाकिस्तान कंदो। ICC तस्दीक करे छॾी। ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 ते डिघे अरसे खां जारी तअतिल खे हल करे छॾियो आहे। मुआदे तहत ॿई मुल्क हिक ॿिए ख़िलाफ़ गैर जानिबदार जॻह ते खेॾंदा। 8 टीमुनि जी हिन इवेंट में भारत जूं मैचूं न्यूट्रल जॻह ते खेॾियूं वेंदियूं। बदिले में ICC इवेंट्स जेके भारत जी मेज़बानी कंदा पिणु गैर जानिबदार हंधनि ते खेॾिया वेंदा। ICC क्रिकेट वेबसाइट मूजिबि पाकिस्तान 4 सालनि खां पोइ हिकु ॿी ICC इवेंट जी मेज़बानी कंदो, जंहिंमें पाकिस्तान खे 2028 वुमेन्स T20 वर्ल्ड कप जी मेज़बानी ॾिनी वई आहे। अर्ज़ पाक जी सरज़मीन खे दुश्मननि लाइ तंग कयो वियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस खैबर पख्तूनख्वा जे 3 मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई करे 11 ख्वारिजनि खे मारे छॾियो। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस 17 ऐं 18 डिसंबर ते ज़िले टांक में ॻुझ इतला ते ऑपरेशन कयो,
जंहिंमें ख्वारजी जे ठिकाणनि खे निशानो बणायो वियो। असराइती कार्रवाई में 7 ख्वारजी मारिजी विया। उत्तर वज़ीरिस्तान जे इलाइक़े दताखेल में सिक्योरिटी फोर्सिस हिकु ॿियो ऑपरेशन कयो जिते फायरिंग जी ॾेवट में 2 ख्वारजी मारिजी विया, जॾहिं त मेमन ज़िले में सिक्योरिटी फोर्सिस टियों ऑपरेशन कयो जंहिंमें 2 ख्वारजियुनि खे जहन्नम में मोकिलियो वियो। खैबर पख्तूनख्वा में सिक्योरिटी फोर्सिस जूं 3 मुख़्तलिफ़ कार्रवायूं थियूं, 11 ख्वारजी मारिजी विया। जदीद तरीन जंगी जहाज़ PNS यमामा जी पाकिस्तान नेवी में शमूलियत भारत खे ॻणती में विझी छॾियो आहे। भारत हिन वक़्तु ॻणती वारी सूरतहाल में आहे। पाकिस्तान लाइ तयारु चौथे ऑफशोर पेट्रोल वेसल PNS यमामा पाकिस्तान नेवी जे बेड़े में शामिल थियण जी रोमानिया जे बंदरगाह कांस्टेंटिना पोर्ट में तक़रीब मुनक़िद कई वई। वाइस एडमिरल मोहम्मद फैसल अब्बासी पाक बिरा जे जंगी जहाज़ PNS यमामा जे शामिल थियण जी तक़रीब जो ख़ासि महिमान हो। ISPR मूजिबि रोमानिया नेवी जे डिप्टी फ्लैट कमांडर रियर एडमिरल मारियान क्यूबोटारो ऐं रोमानिया में पाकिस्तान जे सफ़ीर अरशद जान पठान तक़रीब में ख़ासि शिरकत कई। ISPR मूजिबि रोमानिया नेवी जे डिप्टी फ्लैट कमांडर रियर एडमिरल मारियान क्यूबोटारो ऐं रोमानिया में पाकिस्तान जे सफ़ीर अरशद जान पठान तक़रीब में ख़ासि शिरकत कई। PNS यमामा कसीरुल मक़ासिद इंतहाई तेज़ रफ़्तार जंगी बहरी जहाज़ आहे, जंहिंमें टर्मिनल डिफेंस सिस्टम सां गॾु जदीद इलेक्ट्रॉनिक वारफेयर, एंटी शिप ऐं एंटी एयर वारफेयर सलाहियतूं शामिल आहिनि। हीउ जहाज़ मल्टी रोल कॉप्टर सां गॾु वॾे अरसे ताईं ऑपरेशन सरअंजाम ॾियण जी भरपूर सलाहियत रखे थो। ऐं नाज़रीन, इहो नुक़्ते जूं ख़बरूं। वधीक तफ़सीलनि लाइ विज़िट कंदा RFI डिजिटल न्यूज़ ॾिसंदा रहो RFI डिजिटल न्यूज़।